अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पीरिया गुल। सबका पहिरीं नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त रियासत दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे लाइ पुरअज़म आहे। सभिनीनि खे मुतहद थी दहशतगर्दी जो मुक़ाबिलो करणो पवंदो। केपीके में दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पिन हिसे जा 800 अरब रुपया ॾिना। बलूचिस्तान खे पंजाब पिन हिसे जा 100 अरब रुपया ॾिना आहिनि। मुल्क तॾहिं तरक़ी कंदो जॾहिं सूबा तरक़ी कंदा। इस्लामाबाद में केपीके जे हवाले सां वर्कशॉप खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म वधीक चयो आहे त पाकिस्तान मुआशी तौर मुस्तहकम थी रहियो आहे। फील्ड मार्शल जी अॻुवाणी में भारत ख़िलाफ़ जंग में कामयाबी माणी। पाकिस्तान जे पासपोर्ट खे दुनिया में हाणे इज़त जी निगाह सां ॾिठो वञे थो। वज़ीर आज़म वर्ल्ड इकोनॉमिक फोरम के सालियानी इजलास में शिरकत लाइ डेविस रवानो। शहबाज शरीफ़ आलमी सरबराहुनि जे गैर रस्मी इजलास में शिरकत कंदो। वज़ीर आज़म पाकिस्तान के हवाले से आला सतही बिज़नेस सेशन की सदारत कंदो। कराची गुल प्लाज़ा में सर्च ऑपरेशन जारी। इमारत जो वधीक हिस्सो ढही पट। इमारत अंदर सड़ी पहुतल 26 ॼणनि मां 18 ॼणनि जी सुञाणप। 63 माण्हू अञा लापता। गुल प्लाज़ा जी भर वारी इमारत मुतासिर वापारियुनि खे रेड ज़ोन में दाख़िल न थियण जी हिदायत। डीसी ॾखण चवणु आहे त मजमूई तौर लापता माण्हुनि जो अंग 83 थी वियो आहे, जिन मां 39 जी लोकेशन गुल प्लाज़ा जी मिली आहे। पौधनि जी सुञाणप लाइ DNA टेस्टूं करायूं वञनि। मिट्टी का बीमार पी के इलाज लाइ गंबट वठी वेंदड़ नौजवान फौरन नथा क़तल। कंडियारो क़ौमी शाहरा ते हथियारबंदनि पारां कार सवारनि खां फुललुट जी कोशिश। मज़ामत नौजवान राशिद अली बूढ़ी पोटो के गोलियूं हणी क़तल कर छॾियो। फायरिंग में मक़तूल नौजवान जो बीमार पी गुलाम रसूल ऐं कार ड्राइवर धणी बख्श शीदी सख्त ज़ख्मी। पुलिस मूजिब नौजवान राशिद अली पंहिंजे बीमार पी के मिट्टी का इलाज लाइ वठी पियो वियो त वाक़ियो पेश आयो। केटी बंदर वेझो समुंड में बुॾी वियल नौजवान जो लाश 6 ॾींहनि जी ॻोल्हा बाधत। रेस्क्यू टीमनि मलीर वासी नौजवान वाहिद बख्श गबोल जो लाश हथ करे वरितो। समुंड में पखियुनि जे शिकार दौरान होड़ो ऊंधो थियण करे हिकु ॼणो मौके ते बुॾी फौत थी वियो हो। 6 ॼणनि खे बचायो वियो हो।